जी तो पहिरीं असां छा नालो ज़िले में धरणा हया, पोइ वरी तालुका लेवल ते धरणा हया। हाणे बिलावल साहब जे हुकुम ते हर डिवीज़न में बिलावल साहब जलसो करे पियो। अॼु हैदराबाद में, इन खां पोइ नेक्स्ट डिवीज़न हर डिवीज़न में वेंदो। इन खां पोइ इंशाल्लाह अगरि केनालनि जो फेडरल गवर्नमेंट फ़ैसिलो वापसि नथी वठे त कमू शहीद ते बि बिलावल भुट्टो जे प्रोग्राम में धरणो हणिजो। इंशाल्लाह रोड बंदि कंदासीं, रस्ता बंदि कंदासीं। सुभाणे माना केनालनि लाइ रद्द कराए पोइ छॾींदासीं। रहमान रहीम। जीअं भुट्टो सभ खां पहिरीं प्यारलुंड जी अवाम ऐं माण्हू अॼु सभु असां रवां दवा आहियूं जनाब बिलावल अली भुट्टो ज़रदारी साहब वटि, जेको हिननि कैनालनि जे मुतलिक़ तव्हां सभिनी खे इंशाल्लाह सुठी ख़ुशख़बरी ॾींदो। छो जो मोहतरमा कालाबाग डैम खे दफ़न करे चुकी, भितुनि ते लिखी लिखी कालाबाग डैम इन तरह ही कैनाल रद्द थी वेंदा, ईअं सम्झो त अॼु रद्द थी चुका आहिनि। इंशाल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरी लेवल जी पाकिस्तान जी पार्टी आहे। इंशाल्लाह अॼु तव्हां ॿुधंदो ये कैनाल रद्द थी आहे अल्लाह जे हुकुम सां। जीअं त तव्हां दोस्तनि इहा ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हर उन मनसूबे जी मुखालफ़त कई आहे, न सिर्फ़ु अॼु बल्कि शुरू खां वठी। ईअं कालाबाग डैम जी जॾहिं इहा तामीर थी पए त उन ते बि जेके तहफ़ुज़ात हुया, तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि खे इन ॻाल्हि जी ख़बर हूंदी त मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जेके असां पाण वञी एहतजाज बि कयो हो, धरणो बि कयो, ऐं उन मनसूबे खे उन प्रोजेक्ट खे हमेशह जे लाइ जेको आहे सो दफ़न करे छॾियो, जेको अॼु ताईं दफ़न थियो पियो आहे। पहिरीं त सिंधु दरिया असांजो जीआईपो आहे। इहो अॼु खां कोन्हे, इहो 5000 साल खां पहिरीं इंडस सिविलाइज़ेशन जेको सिंध सां असीं लाॻापियल असीं सिंधी क़ौम आहे, इहो ई असांजो जीआईपो आहे। पाणी खां बग़ैर हिते असीं को बि मतिलबु जीआईपो कोन्हे को।